नाज़रीन, कराची में सावणी बरसात जो सिलसिलो जारी है। अज बे ॾींहुं भी शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई है। उन हवाले से कोरंगी में रिपोर्ट कर रहा है निज़ामुद्दीन भुट्टो। जी निज़ाम जी, कुछ देर पहिरियां कोरंगी ज़िले के मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई, जंहिंजे नतीजे में जेका आहे उहो रोड रस्ता ऐं हेठियूं आबादियूं जेके आहिनि उहे मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियूं ऐं ट्रैफ़िक जे रवानगीअ में जेका आहे उहे सख़्तु मुश्किलात पेश आयूं। कोरंगी ज़िले में सभ खां वधीक बरसात जेका आहे उहा मॉडल कॉलोनी वारे इलाइक़े में पई। मॉडल कॉलोनी वारे इलाइक़े में जेका आहे उहा 15 खां 20 मिंट मूसलाधार बारिश पई, जंहिंजे नतीजे में जेको आहे उहो पियो पूरो मॉडल कॉलोनी जेको आहे उहो पाणीअ सां जलथल थी वियो। इलाइक़े जा मेन रोड रस्ता जेके आहिनि उहे पाणीअ सां भरिजी विया। गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे, जंहिंमें मोटरसाइकिल सवारनि तोड़े कार सवारनि खे जेका आहिनि उहा गुज़रण में सख़्तु ॾुखियाई पेश अची रही आहे। हितां जे इलाइक़े वासियुनि खां असां जॾहिं पुछियोसीं त हुननि जो चवणु आहे त हिन इलाइक़े में जॾहिं बि मींहुं पवे थो त हिते बरसाति जो पाणी जेको आहे 4 खां 5 ॾींहं ताईं जेको आहे उहो बीठल रहे थो। ज़िले इंतज़ामिया तोड़े हितां इन तरफ़ को बि ध्यानु न ॾेई रही आहे ऐं रवासी जेके आहिनि उहो सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॾुखियाई त पेश अची रही आहे, पर जेके शहरी हितां जेके पैदल गुज़री रहिया आहिनि उन्हनि खे बि सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे।